जी हिन वक़्तु असीं कराची जे इलाइक़े भिटाईआबाद में मौजूदु आहियूं, जिते चौमासे बरसात जो जेको आहे त सिलसिलो राति खां जारी आहे। हिन वक़्तु बि भिटाईआबाद में हल्की हल्की बरसात जारी आहे। जीअं ई बरसात शुरू थी आहे त के इलेक्ट्रिक पारां बिजली बंदि कई वई आहे। सुबुह खां ई हिते जेको आहे त बिजली बंदि आहे। हिन वक़्तु बि बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो आहिस्ते आहिस्ते जारी आहे। राति बि जेको आहे त हिते आहिस्ते आहिस्ते बरसाति हुई, पर हिन वक़्तु वरी जेको आहे त ॿीहर बरसाति जो जेको सिलसिलो आहे उहो जारी थी चुको आहे। मां इहो बि ॿुधाईंदो आहियां त भिटाईआबाद मां जेको पाणी जो निकाल वारो नालो आहे उहो पिणु फुल थी चुको आहे। ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जो इहो मुतालबो आहे त जेको भिटाईआबाद जो नालो आहे उहो जल्द साफ़ु करायो वञे, छाकाणि त हीउ जेको पाणी जो गंदो नालो आहे हीउ बख़्तावर ॻोठ, धणी बख़्श ॻोठ, भिटाईआबाद उन सां गॾोगॾु पहलवान ॻोठ खां थींदो जेको आहे त एयरपोर्ट वारे नाले में शोर कयो वञे पियो। पर गुज़िरियल केतिरे अरसे खां हिन नाले जी जेको आहे त सफ़ाई न थी चुकी आहे। हिन वक़्तु बरसाति पवण सां नालो जेको आहे त भरिजी चुको आहे। ॿिए तरफ़ जेको बरसाति आहे, मौसमियात खाते पारां इहा अॻकथी कई आहे त हीउ जेको बरसाति जो सिलसिलो आहे इहो जुमे ताईं जारी रहंदो। ऐं हिते जेको आहे त ड्रेनेज जो निज़ाम बि सही न आहे, जंहिंजे करे पाणी रोडनि ते बीहजी वियो ऐं केतिरनि ई हंधनि ते जेको आहे त पाणी बीहण करे जेको आहे त मुख़्तलिफ़ हादसा बि पेश नज़र आया आहिनि। पर सिंध हुकूमत पारां जेके सफ़ाई जूं दावा कयूं हुयूं उहे हिन वक़्तु ताईं जेको आहे त पूरियूं न आहिनि थी सघियूं। जी